नाज़रीन नसीराबाद में खबर शामिल कंदा हलूं। नसीराबाद में ओढाणा बिरादरी के बिन धुरन में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जहिड़े सबब हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील हासिल कयूं था सजाद अब्बासी खां। जी सजाद अब्बासी, ओढाणा बिरादरी जे बिन धुरन में झेड़ो हिकु ॼणो ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। ज़ख़्मी ऐं वार सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पुलिस एहलकार जा पुट ज़ोरी घरनि में घिरी असां मथां वेशाणो तशद्दुद कयो। ज़ख़्मी सद्दाम हुसैन ओढाणे अंबड़, सुभान खातून भा सिंगार ओढाणे चयो त असांजी ज़रई ज़मीन बाईपास ते जेका हिकु चिरेब आहे, जंहिं ते हिननि पंहिंजी ॾाढ ते ज़ोरी कब्ज़ो करे असांजे घरनि ते हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी कयो। हिननि अला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हिन वाक़े जी SSP कंबर नोटिस वठे ऐं असां जो इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी सजाद अब्बासी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.